बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी काबीना में शमूलियत वारनि ख़बरुनि खे बेबुनियाद क़रार ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो आहे त पीपल्स पार्टी काबीना जो हिसो न बणिजंदी। हुकूमत खे को बि क़दम खणण खां अॻु इत्तिफ़ाक़ राय पैदा करणु घुरिजे। पीका एक्ट ते मीडिया डिजिटल मीडिया जे नुमाइंदनि सां मुशावरत थिए हा त बहितर हो। इंशाअल्लाह हुकूमत 5 साल पूरा कंदी। पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहे। 26वीं आईनी तरमीम खे रोल बैक करण जो इख्तियार रुगो पार्लियामेंट वटि आहे। कंहिं ॿिए इदारे आइन खे रोल बैक कयो त उनखे न मञीदासीं। चीफ जस्टिस जे रस्ते में ॾुखियाइयूं न पर आसानियूं पैदा करणु घुरिजनि। £190 मिलियन जी वारदात ऐं दहशतगर्दी में मुलविस संसरनि जी बि मदद कई वई। अलकादर यूनिवर्सिटी न चार्टर्ड आहे ऐं नई HEC में रजिस्टर्ड आहे। रियासत खे पामाल कंदड़ ताक़तवर माण्हुनि खे जवाब ॾियणु ज़रूरी आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं पीका एक्ट ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ पंहिंजी ॻिचीअ में झाती पाइनि। इदारनि में बिठो मयार कंहिं बि सूरत में न हुजणु घुरिजे। सहाफ़ती इदारनि जे मालिकनि खे बिठो मयार ख़तमु करणो पवंदो। पार्लियामेंट के गडियल इजलास में 4 बिल मंजूर। PTI जो एहतजाज एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। अपोजिशन मेंबर प्ले कार्डन सां ऐवान में दाख़िल थिया। पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते PTI मेंबरनि एहतजाज कंदे पीका एक्ट नामंजूर जा नारा हया। सीटुनि ते बीही एहतजाज एजेंडा जूं कापियूं फाड़े स्पीकर डाइस ॾांहुं उछलाए छॾियूं। सख़्त एहतजाज दौरान इजलास 18 मिनट हलियो। 9 मिनटनि में 4 बिल अक्सरियत राय सां मंजूर कया विया। स्पीकर पार्लियामेंट जो गडियल इजलास 12 फरवरी ताईं मुलतवी करे छॾियो। क़ौमी असम्बली जे स्पीकर ॻाल्हियुनि वारी कमेटी जो इजलास 28 जनवरी ते तलब करे वरितो। तरीक़े इंसाफ़ पारां इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो। हुकूमती कमेटी जे तर्जुमान इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त PTI खे इजलास में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। PTI हिन वक़्त ताईं शिरकत खां माज़रत नाहे कई। PTI लिखत में नाहे ॾिनो थो ॻाल्हियूं ख़तमु करे रही आहे। बैरिस्टर घोर जो चवणु आहे त PTI हाणे कंहिं बि ॻाल्हियुनि वारी कमेटी में शिरकत न कंदी। अॼु हुकूमत रुगो 11 मिंटनि में 8 कानून पास करे छॾिया। समूरनि कानून ते सदर जो बि एतिराज़ हो, उन ते को बि बहस न कयो वियो। उमर अयूब चयो त पाकिस्तान में वर्चुअल मार्शल लॉ लागू थी चुको आहे। इहा लाक़ानूनीयत आहे। कमेटी मेंबर साहिबजादा हामिद रज़ा जे मदरसे ते पुलिस चढ़ाई जी मज़म्मत कनि था। बलूचिस्तान जी पाबंदी पियल BLA जे 2 दहशतगर्दनि पारां क़ौमी धारा में शमूलियत जो ऐलान। दहशतगर्दी लाइ भर्ती थींदड़ 2 नौजवाननि बि हथियार फिटा करे छॾिया। कमांडर नजीबुल्लाह अब्दुल रशीद जो चवणु आहे त दहशतगर्द तंज़ीम बलोच नौजवाननि खे दहशतगर्दी में आंदो। गुम थियल माण्हुनि जो ड्रामो सभिनी जे साम्हूं आहे। उहे जबलनि में रूपोश आहिनि। जबलनि ते रूपोश माण्हू हथियार फिटा करे क़ौमी धारा में शामिल थियनि। सूबाई वज़ीर ज़हूर बुलैदी चयो त जबलनि ते वेठल गुमराह माण्हुनि लाइ रस्तो खोलियो आहे। हुकूमत हथियार फिटा कंदड़नि खे खुलियल दिलि सां भली कार करे थी। सूबाई सलाहकार मीना मजीद बलोच चयो त दहशतगर्द तंज़ीमनि तरफ़ां नौजवाननि खे गुम कयो पियो वञे। दुश्मन मुल्क पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण लाइ फंडिंग करे रहिया आहिनि। सिंध असम्बली में सूबे में केस की बंदिश खिलाफ रिथ गडियल तौर मंजूर। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नीना मेमण जो चवणु आहे त सिंध सां केस समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। आइन में लिखियलु आहे त जीअं सूबे मां गैस निकिरे थी सभ खां पहिरियां हक़ उन सूबे जो आहे। वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे त आइन में जेको लिखियलु आहे उन ते अमल करायो वञे। इहो तासुर ग़लति आहे त लोड शेडिंग आहे। लोड शेडिंग न पर गैस ई न आहे। मालवी फसी चयो त सूबे खे पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ गैस नथी मिले। असां वटि 18 तरमीम मौजूदु आहे। सिंध जे हक़नि लाइ बि आवाज़ उथारणु घुरिजे। MK मेंबर आमिर सिद्दीकी चयो त वॾे वज़ीर खे घुरिजे त गडियल मुफ़ादनि वारी काउंसिल में गैस वारे मसइले खे उथारे। जमात इस्लामी मेंबर बि रिथ जी हिमायत कई।
तालीम के खुशहाल पाकिस्तान जो बुनियाद बनाने लाइ गॾिजी कम करणो पवंदो। मसनूई ज़हानत टूल्स की मदद से तालीमी निज़ाम में सुधारा आणे सघजनि था। तालीमी निज़ाम में बेहतरी लाइ मसनूई ज़हानत जो इस्तेमाल करण घुर्जे। सदर आसिफ अली ज़रदारी जो तालीम के आलमी दिहाड़े ते पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो है त समाज के बाइख्तियार बनाने लाइ तालीम अहम है। टेक्नोलॉजी की तेज़ रफ्तार तरक्की से गॾु तालीम ज़रूरी है। मसनूई ज़हानत से हलंदड़ निज़ाम तेज़ी से ज़िंदगी में ज़म थी रहियो है। तालीमी इदारनि में टेक्निकी तरक्की क़बूल कंदे अहम कदम खया है। सुप्रीम कोर्ट के एडिशनल रजिस्ट्रार तोहिन अदालत जो शोकास नोटिस चैलेंज करे छॾियो। तोहिन अदालत की कार्रवाई ते स्टे ऑर्डर जारी करण की सदा। सुप्रीम कोर्ट एडिशनल रजिस्ट्रार जुडिशियल नज़र अब्बास इंट्रा कोर्ट अपील ते 6 रुकनी बेंच जोड़े छॾी। अपील ॿुधणी लाइ 27 जनवरी ते मुक़रर। जामशोरो में सिंध और मेहरान यूनिवर्सिटी के शागिर्दनि पारां ऑनलाइन क्लासेस जो बाइकॉट। शागिर्दनि पानी खोड़ सबब ऑनलाइन क्लास वठण वारे फैसले के रद्द करे छॾियो। सिंध यूनिवर्सिटी के मुख्य गेट आॾो धरणो। गवर्नर कामरान टिसोरी सिंध यूनिवर्सिटी में पानी की खोड़ सबब ऑनलाइन क्लासेस वारे फैसले जो नोटिस वरतो। यूनिवर्सिटी के वाइस चांसलर का रिपोर्ट तलब करे वरिती। गंदा ख़बर से हथियारबंदनि की फारिग में लाड़कानी वासी कतल। बाईपास वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि की फारिग में वज़ीर अली शाह मारची पियो। लाश अस्पताल मुंतकिल। दादू में वधंदड़ बदमनी खिलाफ शटर बंद हड़ताल रैली धरणो। शहरी वापारिन वधंदड़ बदमनी खिलाफ शटर बंद हड़ताल करे रैली कढे SSP ऑफिस आॾो धरणो हुयो। अॻुवाणनि जो चवणु आहे त पुलिस अमन अमान जी सूरत हाल बहाल कराइण में नाकाम थी चुकी है। फौरी तौर अमन बहाल करे शहरिन के तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कोटड़ी में पीअण जे पानी जो मसलो हल न थियो। मुसाइरो धरणो। कोटड़ी साइड में पीअण जे पानी की खोट शिदत इख्तियार करे वई। रवासी परेशान। शहरी पानी खोट खिलाफ मुसाइरो करे धरणो हुयो। एहतजाज कंदड़ शहरियुनि जो चवणु आहे त पानी की खोट सबब पैसनि एवज़ पानी ख़रीद करण ते मजबूर थी विया आहिनि। फौरी तौर पीअण जे पानी जो मसलो हल करे परेशानी खां बचाए वञे। ICC मेंस वनडे टीम ऑफ द ईयर जो ऐलान। 3 पाकिस्तानी रांदीगर भी शामिल। साइम अयूब, शाहीन शाह अफरीदी और हारिस रऊफ के वनडे टीम ऑफ द ईयर में चूंडियो वियो। श्रीलंका जा 4, अफगानिस्तान जा 3 और वेस्ट इंडीज़ जो 1 क्रिकेटर टीम में शामिल।